भाउ कुछ बुधायो ना। हाँ अज हिकिड़ी मां सिंधीअ में तव्हांखे कविता तो ॿुधायां। अॼुकल्ह जा ॿार टेंशन में विञाइनि था पंहिंजा वार। अॼुकल्ह जा ॿार टेंशन में खुसाइनि था पंहिंजा वार। अलाए छो एॾी टेंशन था कनि। एग्ज़ाम में 99% 95% था खणी अचनि भाई। अलाए छा कंदा, अलाए छा खपेनि। मां तव्हांखे ॿुधायां, असां 4 भाउर हुयासीं पर कॾहिं न टेंशन कंदा हुआसीं। 4 भाउर हुआसीं कॾहिं न टेंशन कंदा हुआसीं। या अलॻि ॻाल्हि आहे, चइनि मोछड़ा 2 पास थींदा हुआसीं। सभिनी भाउरनि जा मिलाए जुलाए करे 40-42% ईंदा हुआ। कॾहिं टेंशन न कईसीं। पर हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, मुंहिंजा अकेले जा 45% अची विया। ॾाढी अद्भुत घड़ी हुई। अम्मा दर ते आरतीअ जी थाली खणी बीठी। मां घर आयुसि, मुंहिंजे मथां गुल फुल छिड़कियऊं, आरती घुमायऊं ऐं मुंहिंजी मार्कशीट बढ़ाए करे भित ते टंगाए। दादा बि घटि भावुक न हुयो। दादा बि घटि भावुक न हो। हर हर पियो हथ पियो फेरे। ऐं अम्मा सॼे पाड़े में कोहर ऐं कढ़ाव विराए छॾियो। ऐं ॾाॾीअ असांजो सुभाणे जो निरंकारनि जो सत्संग चवाए छॾियो। ऐं दादा त भावुक हुयो ई। त दादा चयो, हाणे असांजो ॿारड़ो हे जेसिताणी बि पढ़ंदो तेसिताईं असांजे घर में लाल साईं जे अॻितां सचे घीअ जो ॾीओ ॿरंदो। पर भाऊ सचे घीअ जो ॾीओ अॻिले साल ई विसामी वयुसि जो मां 8 में फेल थी वयुसि। मुंहिंजा प्यारा भाउ, खिलंदा रहो, टिणंदा रहो ऐं सिंधियत खे क़ाइमु रखिजो। सिंधी ॿोली ॻाल्हाइजो। प्रेम सां सभई चओ, आयो लाल कयो झूले।